ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयां थी। नौशरो फिरोज़ मां आक़िब लाशारी जी रिपोर्ट मुजिब त नौशरो फिरोज़ जे सियासी समाजी अॻुवाण आसिम सोलंकी सिंध प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहर में मंशात जो कारोबार ॾींहों ॾींहुं वधंदो रहियो आहे, जंहिंजी ॻणती जोॻो अमल आहे। हिन चयो आहे त मंशात ख़िलाफ़ आवाज़ उथारण और बाशऊर शहरी जी ज़िम्मेवारी आहे, छो त इन नासूर सबबि नौजवान नसुल तबाही जे वड़ चढ़ियल आहे। आसिम सोलंकी इल्ज़ाम लॻायो आहे त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मंशात सरेआम विकिरो थी रही आहे। जहिड़े त बलारे महीने जे आमद सां गॾु मंशात जा स्टाक वॾे पैमाने ते लहण शुरू कया विया आहिनि। हिन चयो त पुलिस पार्टी मंशात मुहिम शुरू कयो आहे। हिन हर शहरी जो फर्ज़ आहे त मंशात जी निशानगी करे जीअं पुलिस पार्टी फौरी तौर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हर शहरी जो फर्ज़ आहे त तावन कनि मंशात अंसरनि ख़िलाफ़ सभु क़दम कया वञनि। हिन वधीक चयो जेकॾहिं बर वक़्तु क़दम न खणी विया त समाज इन्हनि जा इंतई ख़राब आसार पैदा थींदा। हिन वालिदेन उस्तादनि समाजी तंज़ीमुनि खे अपील कई त हू गॾिजी मंशात ख़िलाफ़ मुहिम हलाइनि ऐं नौजवान खे इन लानत खां बचण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि।